जेको प्रभु रात जो वणनि ते वेठल पखियुनि खे निंड में भी कॾहिं किराईंदो नाहे, उहो ईश्वर इंसान खे कीअं बेसहारा छॾे सघंदा आहिनि। कबीर साहब चवनि था त मनुष्य जो हृदय कॾहिं भी भरे न सघिबो आहे। धन सां, पद सां, ज्ञान सां, कंहिंसां भी भरियो हू ख़ाली ही रहंदो, छो त इन शयुनि सां भरण जे लाइ हू न ठहियो आहे। मनुष्य त जेतिरो पाईंदो आहे ओतिरो ही दरिद्र थींदो वेंदो आहे, अर्थात ओतिरो ही ग़रीब थींदो वेंदो आहे। हृदय जी इच्छाऊं कुछ भी पाए करे भी शांत न थींदो आहे।